मेहर जी सूरत हाल मालूम कंदासीं। अनवर आज़ाद कांदड़ो असांखे जॉइन कियो आहे। जी अनवर आज़ाद, कहिड़ा तफ़सील आहिनि? ईद जे ॿिए ॾिहाड़े ते बि मेहर वासी सरापा एहतजाज बढ़ियल आहिनि, अपडेट कजो। जी, मेहर में ईद जे ॿिए ॾिहाड़े ते सिंधु दरिया मां 6 केनाल कढण ऐं कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जी ज़मीनुनि जी वालार जे ख़िलाफ़ बेटो जतोईअ खां मेहर ताईं क़ौमी अवामी तहरीक पारां क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी अॻुवाणनि मुनवर जतोई, एडवोकेट मीर कोसो, दीदार चांडियो, मोहम्मद अली जतोई ऐं ॿियनि जी अॻुवानीअ में सवें माण्हुनि पारां एहतजाजी रैली कढी वई आहे। 8 किलोमीटर पैदल मार्च करे मेहर जे घंटाघर चौक वटि धरणो हंयो वियो आहे, जॾहिं त क़ौमी मज़ाहिमत फौरियत तहरीक पारां बि एहतजाजी कैंप क़ाइमु कई वई आहे। अॻुवाणनि घंटाघर चौक वटि ख़िताब कंदे मुतालबो कयो आहे त सिंधु दरिया मां 6 केनाल कढण वारो फ़ैसिलो लिखत में वापसि वरितो वञे ऐं कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जे ज़मीनुनि जी वालार बंदि कई वञे। हिननि चयो त जेसीं ताईं फ़ैसिला लिखत में वापसि न वरिता वेंदा तेसीं ताईं एहतजाज जारी रहंदो। जी महिरबानी अनवर आज़ाद कांदड़ो तफ़सील ॾियण जे लाइ। नए सिंधु दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे रैलियूं कढियूं वियूं आहिनि। बुल्ली शाह करीम में खरियाड़ी स्टॉप खां बुल्ली शाह करीम शहर ताईं एहतजाजी रैली कढी नारेबाज़ी कई वई आहे, जॾहिं त काज़ी अहमद में कैनालनि ख़िलाफ़ पीर पाड़े खां तालका प्रेस क्लब ते एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। होॾां मेहड़ में बि सवें सियासी कारकुननि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। फुलजी स्टेशन में बि ईद जे ॿिए ॾिहाड़े ते तकरारी कैनाल कढण ख़िलाफ़ रैली कढी वई आहे। खबरों ते पहुंचायूं पिया। मूंखे आगाह कई पिया सिंधु दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे नारेबाज़ी कई वई आहे।